नाज़रीन, बरसात सबबु यूसी झांगारा जे ॻोठ मोरियो ख़ान बुर्दीअ में केतिरा ई घर पट पइजी विया आहिनि। मुतासिर ॻोठाणा इमदाद जे ओसीड़े में वेठल आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे धरती न्यूज़ 7 जो रिपोर्टर रियाज़। असीं हिन वक़्तु यूसी झांगारा जे तारीख़ी ॻोठ मोरियो ख़ान बुर्दी में मौजूद आहियूं। चौमासी बरसातनि सबबि हिते केतिरा ई घर ड्रही पट पइजी विया ऐं हीअ माण्हू जेको हिन वक़्तु बि बेयारो मददगार वेठल आहिनि, हिननि जा घर किरी पिया आहिनि। पर अफ़सोस चवणो थो पए त तक जा चूंडियल नुमाइंदा ऐं ज़िले इंतिज़ामिया बिल्कुलु हिननि खे विसारे छॾियो आहे। असां सां हिन वक़्तु ॻोठाणा मौजूद आहिनि, पाण सरापा एहतिजाज बणियल आहिनि। अचो त खेनि ॻाल्हि ॿोल कयूं त पाण छा था चवनि। खाली वेठा आहियूं, ॿचिड़ा नंढा बुख ते वेठा आहिनि। हो ॾियनि कारंट मोटाए उछलाए असांखे ॾियनि, झले हिकिड़े ॾींहुं वरी वापसि करे मोटाए ॾियनि। गुज़र सूरनि जो आहे भाउ, माल मता हमी मरी विया ईअं बुख ते। सूरनि जो गुज़र आहे बाबा। तंबू तक असांजे कोन, असांजी जॻहियूं किरी पियूं आहिनि। न निमाईंदो आयो, न यूसी झांगारा जो को मेंबर आयो आहे। बसि उन वक़्तु हर को अचे थो, बोड़ वारो अचे वाउंट वठी वञनि था हलिया। नुक़सानु असांजो घणो थियो आहे। घर बर हड़ किरी, बसि का शइ न बचियो। सूरनि जो भाउ गुज़र कयूं। बरसात में असांखे कुझु न मिलियो, को निमाईंदो हिते न आयो। असांजा माण्हू 2-3 मरीज़ आहिनि, मरण ते न। असां वटि रस्तो कोन्हे, रोड कोन्हे, जॻहियूं किरी पिया, उस ते नंढड़ा ॿार वेठा आहिनि, का शइ कोन मिलियो आहे। असांजो ॻोठु झांगारा हाजी मोरियो बुर्दी पहिरियों नंबर मशहूरु ॻोठु आहे, कुझु न मिलियो हिते। सॼे झांगार में केरु लड़ी कोन्हे। जॻहियूं ॾिसो तव्हां, सर्वे कयो, का जॻह साबित कोन्हे। नंढड़ा ॿार बुखनि ते उञनि ते वेठा आहिनि, पाणी पीअण लाइ कोन्हे। बसि इहो पाणी पीअण सां मन छुरारो पी वरी बीमार थींदा। को बि घर बचियल कोन्हे, वेहण जे लाइक़ु न आहे को बि घर। हींअर जेकॾहिं का बि बरसाति आई त असांखे वॾी तकलीफ़ थींदी। हींअर बि तकलीफ़ घणी आहे, पर बरसाति जेको ॿुधाइनि पिया वरी अचे थी, वॾी तकलीफ़ थींदी। हिते सर्वे करे लिखी विया, लिखण खां पोइ असां सां वॾो मज़ाक़ कयो वियो। असांजे हमराहनि खे मोटायो वियो धिका ॾेई त बाबा तव्हांजो को बि कुझु हिते कोन्हे। 150-200 घर आहे, उन जे लाइ हिकिड़ो तंबू 2 तंबू कंहिं कम जा कोन्हनि। असांजे शहर जा नुमाइंदा जेके आहिनि बीठल, जंहिंखे DC साहिबु सामान पियो थो ॾिए, हसरन शाह सामान ॾिए पियो, ऐं राह पुटरो साहिबु उन्हनि खे ॾिए पियो हथ में। राति जो हलाए हे करप्शन पिया था करनि, माना लिकाए चोरीअ जो जीअं सामान हलाइबो आहे ईअं सामान पिया था हलाइनि। असां मुराद अली शाह खां DC साहिब खां इहो मुतालबो था कयूं त वोट पंहिंजी जाइ ते आहिनि। जंहिं सीट ते हीअं साईं वज़ीर आला आहे उन जा त वोटर ज़रूरु असां आहियूं। वोटनि खां हटी करे असांजो मदद कयो वञे। कैमरामैन राजू शेख सां गॾु रियाज़ जमाली, धरती TV से।